बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन अबिल क़ासिम मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। सुम्मा अस्सलातु वस्सलामु अला अहल बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन मिनल आना इला क़यामे यौमिद्दीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलाता व युअतूनज़्ज़काता व हुम राकिऊन। गर्जी एक दफ़ो दुरूद पढ़ो बुलंद आवाज़ सां बारगाहे मोहम्मद व आले मोहम्मद। मुझे ख्याल में अञा सभिनी जागी ऐं गॾिजी सलवात न आहे पढ़ी। जेसि ताईं न पढ़ंदो तेसि ताईं मां अॻिते ॻाल्हि न कंदुसि। तंहिंजे करे सभई गॾिजी मोमिनीन बुलंद आवाज़ सां दुरूद बारगाहे मोहम्मद व आले मोहम्मद। अञा मूंखे गुमान थिए थो त कुझु मोमिन गुसाइनि था सलवात पढ़ण खां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जल फरज। माशाअल्लाह सलामत रहो। सब खां पहिरियां त असां तव्हांजी ख़ुशकिस्मती जो तंज़ीमी साल पूरो थियण ते आहे ऐं ख़ुदा असांखे हिकु भेरो वरी तौफ़ीक़ अता फ़रमाई त असां एलिबेत अतहार अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे पाकीज़ा निज़ाम ऐं इलाही मक़ासिद जे हुसूल जे लाइ सॼो साल जेका जिदोजहद कई आहे, जेका जाखोड़ कई आहे, हिते गजज़ी उन जे हवाले सां तजज़ियो बि कयूं, तहलील बि कयूं ऐं पंहिंजो जाइज़ो बि वठूं त असां साल में छा कयोसीं, केतिरी कमी कोताही थी ऐं इहो हिसाब किताब, सुवाल जवाब, वरी तक तौर ऐं मीज़ान, वरी जेके भला यूनिट डिवीज़नूं ऐं ज़िला उन्हनि खे इनाम, इहो सिलसिलो असगरिया जो सिलसिलो न आहे। इहो अल्लाह साईं जो ठाहियल निज़ाम आहे। अल्लाह तबारक व ताला बि हिसाब थो करे। अल्लाह तबारक व ताला बि भली कारकर्दगीअ ते इनाम थो अता फ़रमाए। अल्लाह तबारक व ताला बि अमलनि जी कोताहीअ ते, ग़फ़लत ते सरज़निश थो फ़रमाए ऐं मज़म्मत थो करे। इहो सॼो इस्लाम जो निज़ाम आहे, इहो सॼो इस्लामी सिस्टम आहे, इहो सॼो इलाही दस्तूर आहे जेको असगरिया अपनायो आहे ऐं साल साल खां पोइ हिसाब किताब, मीज़ान, अमलनि जी माप तौर, वरी उन जो तजज़ियो, वरी उन जा इनाम ऐं वरी ग़फ़लत ऐं कोताहीअ ते सरज़निश करणु या थोरी घणी मज़म्मत करणु। ॿियनि लफ़्ज़नि में असां हीअ तंज़ीम अॼु पंहिंजो 30हों सालानो कन्वेंशन शुरू करे चुकी आहे। असां 30 सालनि खां असगरिया जे अराकीन खे मश्क था करायूं, एक्सरसाइज़ था करायूं, प्रैक्टिस था करायूं अल्लाह जी बारगाह में हाज़िर थी हिसाब किताब ॾियण जी। इहो एतिरो भलारो दस्तूर जेको हर साल असांखे इन ते आमादा करे त तव्हां पंहिंजे साल साल जे अमलनि जो हिसाब कयो, तव्हां पंहिंजो पाण मुहासिबो कयो, तव्हां पंहिंजो पाण अंदाज़ो लॻायो त जीअं उहो इंसान जंहिंजो हर साल एमालात जो मुहासिबो थींदो रहे त जीअं उहो आलम आख़िरत में
ज़िंदगी जो आखिरी कन्वेंशन थींदो उहो जेके असां रोज़े क़यामत था सॼूं। वो असांजी ज़िंदगी जो आखिरी कन्वेंशन हूंदो। उन में सब मोमिनीन हाज़िर हूंदा। कोताही करण वारनि जी मज़म्मत थींदी। कारकर्दगी ॾेखारण वारनि जो पलड़ो मीज़ान में वज़नी हूंदो पुड़ ऐं उन्हनि खे इनाम ऐं इकराम सां नवाज़ियो वेंदो। ॿियनि लफ़्ज़नि में मां चवां त आलम आख़िरत जे योमुल हिसाब जो बेहतरीन नमूनो आहे असगरिया जो कन्वेंशन। हर साल हिकिड़ो उनवान हूंदो आहे। तव्हां उन उनवान ते सॼो साल कमु कंदा आहियो। सॼो साल पंहिंजा प्रोग्राम उन उनवान जे हिसाब सां तरतीब ॾींदा आहियो। सॼो साल महिनत मुशक़त ऐं जाखोड़ कंदा आहियो। हिन भेरे अनवारे वलायत जो पाकीज़ा ऐं भलारो नालो असां तव्हां पंहिंजी कन्वेंशन खे ॾिनो आहे। ऐं इंशा अल्लाहुल अज़ीज़ कन्वेंशन जे इख़्तिताम खां पोइ असां वरी आईंदा कंहिं भलारे हिकु सुहिणे उनवान ते पहुचण ताईं इन ई अनवार विलायत जा पाकीज़ा किरणा ऐं विलायत खे सम्झण, विलायत खे पंहिंजे मथां नाफ़िज़ करण जे हवाले सां जिदोजहद कंदासीं, कोशिशि कंदासीं। अगरि तव्हां घणो थकल न आहियो ऐं जागी ॿुधो था त मां हिकिड़ो बुनियादी ख़ाको विलायत जे हवाले सां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु चाहियां थो। ऐं तव्हांजी जागर जो अंदाज़ो मां तव्हांजी वरी हिकु दफ़ो सलवात मूं लॻाईंदुमि त तव्हां सलवात पढ़ो त मां सम्झां त केतिरा मोमिन जागियल आहिनि, त मां उन हवाले सां गुफ़्तगू कयां ऐं तव्हांखे दुआ ॾियां इंशा अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद। सलामत रहो। अल्लाहु अकबर। या रसूल हैदरी। वरी सलवात पढ़ो एक दफ़ो बारगाह मोहम्मद व आलि मोहम्मद। पहिरियां त मां तरदीद कयां इन फ़िक्र जी त मां तव्हां कुझु दोस्तनि खे इहो हुजे त बाबा तालीम ऐं तरबियत दर्स ऐं संजीदा को प्रोग्राम ऐं उन में वरी नारा था पिया लॻनि, सलवातूं थियूं पयूं पढ़जनि। जी हा, नारो ऐं सलवात सुजागी ऐं बेदारीअ जे लाइ हूंदो आहे। अगरि सुम्ही दर्शन ॿुधण जो प्रोग्राम आहे त पोइ न को सलवात पढ़जे न को नारो हणिजे। पर पाण खे बि जाॻणो आहे ऐं पाड़े वारनि खे बि जाॻाइणो आहे त पोइ दर्स में सलवात बि हुजे, नारो बि हुजे त जीअं मोमिन जागी ॻाल्हि ॿुधी ऐं सम्झी सघनि, सुम्ही दर्स न ॿुधनि। हैदरी माशाअल्लाह। सलामत रहो। हैदरी माशाअल्लाह। सलामत रहो। हैदरी। हाणे तव्हां इहे 3-4 नारा हाणे इम्तिहान न वठो त साईं भला वरी कावड़जी चए त बाबा बस बस घणा थिया। न, सॼी राति वेठा नारा हणो। मां सॼी राति बीठो हूंदुमि, छो त मौला जो नारो वठण बि इबादत आहे ऐं सभ खां वॾे में वॾो काइनात जो दर्स अलीअ जी विलायत आहे। हैदरी माशाअल्लाह। सलामत रहो। हैदरी भले में भलो दर्स मोहम्मद आले मोहम्मद जी विलायत, अमीरुल मोमिनीन जो इसम गिरामी, कायनात जो अजीम तरीन दर्स आहे। अगर को दर्स वठी जिंदगी गुजारे ऐं अमीरुल मोमिनीन जी विलायत ऐं मोहब्बत के न समझे तो उन जो दर्स के कम जो न आहे। जे दर्स में इश्क अमीरुल मोमिनीन हुजे, मोहब्बत मोहम्मद आले मोहम्मद हुजे, उहो ई दर्स इंसानियत जे लाइ सभागाईअ जो सबब आहे, निजात जो सबब आहे, सुजागी ऐं बेदारीअ जो सबब आहे। बहरहाल थोरो हिकिड़ी संजीदा ॻाल्हि तव्हांजी बारगाह में अर्ज़ु कंदो हलां।
विलायत 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 इहो हिकिड़ो वॾो मफ़हूम आहे। विलायत जे हवाले सां असां वटि हींअर जेको हिकिड़ो आम महाज़ जंग आहे जंहिं ते समाज में घणो गोड़ गमसान आहे ऐं कुझु अफ़राद खे असां उन विलायत जे हवाले सां वरी उन्हनि खे सॼो थो वञे विलायती ग्रुप, उन खे हिकिड़ो इन अज़ीम ऐं भलारे मौज़ूअ खे बदनाम करण जो ज़रियो थो सम्झां मां। विलायत मां तव्हांजी ख़िदमत में सूरह माइदा जी 55 आयत पढ़ी आहे। गौर सां इहे 2-4 ॻाल्हियूं ॿुधंदो त इनशाला सॼे कन्वेंशन जा बाक़ी दर्स असांजे लाइ सवला ऐं आसान थी वेंदा। सूरह माइदा जी 55 आयत आहे, इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लदीन आमनुल्लदीन युकीमून सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन। इन 55 माइदा सूरत जी आयत में विलायत खे 3 भाङनि में तक़सीम कयो वियो आहे। उमूमन असां वटि बाबा असां विलायत अमीरुल मोमिनीन जा क़ाइल आहियूं। विलायत जो हिकिड़ो मफ़हूम जेको मुंझाए सोढ़ो करे सुकेड़े बयानु कयो वेंदो आहे त विलायत माना मुहबत। असां इब्तिदा में इन ॻाल्हि खे रद्द था कयूं त विलायत जी हिकिड़ी माना मुहबत बि आहे, विलायत जी फ़क़त ऐं फ़क़त माना मुहबत नाहे। हिकिड़ी माना मुहबत बि आहे पर असां चऊं त रुगो इहा ई माना आहे, जी न, इहा ॻाल्हि ग़लति आहे। ॿी ॻाल्हि त विलायत असांजे समाज में मुआशिरे में आम तौर ते इमामत जे अदर वर्ड ऐं मुतरादिफ़ इस्तेमालु कयो वेंदो आहे त बाबा विलायत माना असुल इमामत जो। ऐं जेको असां वटि बाबा तशहुद में विलायत जी गवाही ॾियो त उहे बि इन ते फोकस कंदा आहिनि त मौला अलीअ जी विलायत जी ॻाल्हि कयो। विलायत जो मफ़हूम फ़क़त इमामत ताईं महदूद नाहे। विलायत उहो अज़ीम अक़ीदो आहे, विलायत उहा अज़ीम इस्तलाह आहे, विलायत उहो भलारो ऐं पाकीज़ा लफ़्ज़ आहे जंहिंमें तौहीद, नबूवत ऐं इमामत इहे 3 बुनियादी उसूल दीन लफ़्ज़ विलायत में समायल आहिनि। विलायत माना तौहीद बि आहे, विलायत माना नबूवत बि आहे, विलायत माना इमामत बि आहे। हाणे अगरि को चए त तव्हां विलायत जी गवाही था ॾियो त रुगो अलीयुन वलीयुल्लाह चओ, असां था चऊं न, विलायत मुकम्मल कलमे जो नालो आहे। छो त हीअ जेका आयत मां तव्हांजी ख़िदमत में पढ़ी आहे सूरह माइदा जी 55, इन्नमा वलियुकुमुल्लाह, इन जो विलायत जो पहिरियों मुस्ताक अल्लाह तबारक व तआला जी ज़ात गिरामी आहे। अल्लाह तव्हांजो वली आहे ऐं विलायत जो ॿियो मिसदाक व रसूलुहु, रसूल बि तव्हांजो वली आहे। माना तौहीद बि विलायत आहे, नबूवत बि विलायत आहे। वल्लदीन आमनुल्लदीन युकीमून सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन, ऐं उहा हस्ती तव्हांजी वली आहे जेका हालत रुकू में ज़कात थी अदा करे। अल्लाह तबारक व तआला वली, इन्नमा वलियुकुमुल्लाह, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वली व रसूलुहु, ऐं मासूम इमाम वली जेको हालत रुकू में ज़कात थो ॾे। विलायत दरअसल हुकूमत जो नालो आहे, मालकीअ जो नालो आहे, सरबराहीअ जो नालो आहे, संभाल जो नालो आहे, वारसीअ जो नालो आहे। इन करे अली वारिस इहो नालो बि विलायत जो नालो आहे। अलीयुन वलीयुल्लाह इहो नारो बि विलायत जो नालो आहे। या रसूल अल्लाह विलायत, या अल्लाह विलायत। विलायत सिर्फ़ वरी तौहीद, नबूवत ऐं इमामत ताईं बि महदूद न आहे। तौहीद खां विलायत अता थी थिए नबीअ खे, नबीअ खां विलायत अता थी थिए ज़माने जे इमाम ऐं वलीअ खे, ऐं उन खां पोइ वरी विलायत तक़सीम दर तक़सीम थी थिए।
हेठी सतह ताईं इहा इलाही विलायत अल्लाह वारी हेठी सतह ताईं शिफ्ट ऐं मुंतकिल थी थिए। केतिरी हेठी सतह ताईं? मसलन उमूमन असां तव्हां ॾिठो आहे सभिनी असांजी ज़िंदगीअ जो केतिरा भेरा तजुर्बो आहे त हिकिड़ी न्याणीअ जी शादी थी थिए त उन जे निकाह महल उन छोकिरीअ जे वलीअ जी इजाज़त शर्त आहे। मौलवी साहब जे महिल निकाह पढ़ंदो आहे त बाबा छोकिरीअ जो वली केरु आहे? साईं इजाज़त आहे, हिन तव्हांजी न्याणीअ जी शादी मां निकाह फलाणे मर्द सां पढ़ां त ख़बर पई वली रुगो अल्लाह रसूल या इमाम बि न आहे, पीउ बि वली आहे पंहिंजी न्याणीअ जो। उन खां पोइ वरी अञा विलायत जो ॿियो नंढड़ो दाइरो, अगरि उहा न्याणी आहे शादीशुदा थी वञे, हाणे हिन जो वालिद गिरामी हिन जो बाबो इजाज़त थो ॾिए त हा बाबा मुंहिंजी न्याणीअ जो निकाह फलाणे सां तव्हां पढ़ो, निकाह थी वियो, छोकिरीअ जी रुख़सती थी वई, छोकिरी पंहिंजे शोहर जे घर वई त हाणे शायदि असां इहो सम्झोसीं त विलायत मां निकिरी वई। विलायत खां निकिरण खे अल्लाह साईं पसंदि नथो करे। जेॾी महिल पीउ जो घर छॾे बाबे जी विलायत मां निकिरे थी, उन जी बाबे जी इजाज़त सां हिन जो निकाह शोहर सां थो थिए। जीअं ई बाबे जी विलायत मां निकिरे थी, जीअं ई निकाह कंप्लीट थो थिए, हाणे इन औरत जो वली वरी इन जो मुड़ुसु थी थो वञे, इन जो शोहर हिन जो वली आहे। ख़बर पई पीउ जी विलायत बि विलायत जो हिकिड़ो नंढड़ो दाइरो आहे, शोहर जी विलायत बि विलायत जो हिकिड़ो नंढड़ो दाइरो आहे। ऐं इहो दाइरो बि ईअं ई मज़बूत आहे छो त अल्लाह जे तरफ़ां अता थियल आहे। मुड़ुस खे पंहिंजी घरवारीअ जी विलायत, औलाद जी विलायत पीउ जे हवाले। इहो ई सबबु आहे जीअं तव्हां हदीस में मौला अली अलैहिस्सलाम जे बारे में ॿुधो आहे त नबी सरकार फरमायो अन-नज़रु अला वजह अली इब्न अबी तालिब इबादत, अलीअ जे चेहरे खे निगाह विझणु इबादत आहे। त ईअं ई हदीसुनि में मिले थो त औलाद जेॾी महिल पीउ जे चेहरे खे थी ॾिसे त अबे जो चेहरो ॾिसण बि इबादत आहे, छो त अबो बि नंढड़े दाइरे जो वली आहे। अहिड़े नमूने सां मिले थो त जेका औरत घरवारी शोहरदार औरत जेॾी महिल पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत थी करे ऐं मुड़ुस खे प्यार ऐं मुहबत सां ॾिसे थी त औरत जो पंहिंजे जाइज़ शोहर ॾे मुहबत जी निगाह सां ॾिसण बि औरत जे लाइ इबादत जो दर्जो थो रखे, छो त हिन औरत जो इन जो शोहर बि नंढड़ो पर वली आहे। हाणे अंदाज़ो लॻायो वरी उमूमन असां खे अहिड़े क़िस्म जो एतराज़ थींदो आहे त बाबा तव्हां था चओ त जेको मौला अली अलैहिस्सलाम खे नथो मञे या जेको विलायत जो अमीरुल मोमिनीन जो इमामत जो क़ाइल न आहे, उन जी इबादतूं क़बूल न आहिनि, उन जूं नेकियूं क़बूल न आहिनि। असां था चऊं अली अमीरुल मोमिनीन जी त काइनाती विलायत आहे, अमीरुल मोमिनीन त काइनात जो वली आहे, पर हिकिड़ो शोहर जेको फ़क़ति पंहिंजी ज़ाल जो वली आहे, उन जो सरपरस्त आहे, उन जो हाकिम आहे, उनखे बि अल्लाह सां इहो हक़ ॾिनो आहे त अगरि इहा ज़ोजा इहा ज़ाल रवायतूं तव्हां ॿुधियूं आहिनि ऐं पढ़ियूं आहिनि, पंहिंजे शोहर जी इजाज़त खां सवा घर खां ॿाहिरि थी निकिरे, जेसि ताईं वरी दरक जी चाउठ टपी मोटे नथी, तेसि ताईं फ़रिश्ता हिन ते लानत था कनि, भली कंहिं चङे कम सां ई छो न वई हुजे, पर छो त वलीअ जी इजाज़त खां सवा ॿाहिरि निकिती आहे, इन करे लानती आहे। हाणे जेका पंहिंजे शोहर जेको हुनजी फ़क़ति हिकिड़े माण्हूअ जो वली आहे पंहिंजी ज़ोजा जो, अगरि इन जी इजाज़त खां सवा को अमल थी करे त इहा औरत मलून आहे, लानत जी हक़दार आहे। फ़रिश्ता तेसि ताईं लानत था कनिसि जेसि ताईं मोटी वरी पंहिंजे वलीअ जे दाइरे में दाख़िल नथी थिए। पोइ असां सोचूं त जेको अमीरुल मोमिनीन जी विलायत खे दाइरे मां निकिरी वञे, जेको नबी सरकार जी विलायत जे दाइरे मां निकिरी वञे, जेको अल्लाह करीम जी विलायत जे दाइरे मां निकिरी वञे, छा उन जे मथां रहमत वसंदी? यकीनन न। हाणे ख़बर पई त बेसिकली विलायत जो मफ़हूम फ़क़ति इमामत न आहे। वरी इहा बि ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदो वञा त विलायत लफ़्ज़ हरभरू को सिर्फ़ु मुक़दस लफ़्ज़ बि न आहे। इंशाअल्लाह हिन ई कन्वेंशन जे दौरान हिकिड़ो को दर्स इन बि मौज़ूअ ते हूंदो जेको मां ॾिठा मौज़ूआत कार्ड में लिखियल। त विलायत रुगो मुक़दस न आहे,
विलायत रुगो हक नहीं बल्कि गैर मुक़द्दस ऐं मनहूस ऐं बातिल भी विलायत आहे। बातिल भी विलायत आहे। छो इन करे त समाज जा सब अफराद उन पाक विलायत के अगर कबूल नथा कनि, मसलन असां ॿारनि खे अगर ड्रजड़ो थींदो आहे डप थींदो अथनि त पोइ वरी मुला मौलवी ऐं अबू अमा वरी उन्हनि खे ॿार खे आयतल कुर्सी यादि ॾियारींदा आहिनि त बाबा आयतल कुर्सी पढ़ी ऐं शूकारे छॾ, पंहिंजे हिन जा चोले जा बटण खोले अंदरि फूको ॾेई छॾ त तोखे ड्रिज न थींदो, जिन्हनि भूतनि खां बलाउनि खां परवाह न थींदई पोइ तूं ऊंदे में घुमंदो वतंदे। वाकई आयतल कुर्सी ड्रिज खां बचाए थी, डप खां बचाए थी, खौफ़ खां बचाए थी, पर इहो अहिड़ो वज़ीफ़ो न आहे जो रुगो पढ़ी छॾण सां माण्हू खे खौफ़ खां निजात मिलंदी। अगर आयतल कुर्सीअ जी माना ते ऐं तव्हां मफ़हूम ते गौर कंदो त असल में आयतल कुर्सीअ जो दर्स इहो आहे त अल्लाह जी विलायत, अल्लाह जे रसूल ऐं वलीअ जी विलायत में रहो, बातिल जी विलायत खां निकिरो। छो त अल्लाह तव्हांजो अगर वली थींदो त तव्हांखे रोशनी ऐं नूर ॾे वठी वेंदो, अगर बातिल वली हूंदो त तव्हांखे ऊंदाहिन में वठी वेंदो। पोइ आयतल कुर्सी असांखे सम्झाए थी त ड्रिजो इन करे था जो अल्लाह जी विलायत मां निकिरी विया आहियो, बातिल जी विलायत में पनाह वरिती अथव। हाणे आयतल कुर्सी पढ़ो त बातिल जे दायरे मां निकिरी हक़ जी विलायत जे कोट में अचो त तव्हांजो खौफ़ ख़तम थी वञे। अहिड़े क़िस्म जी अल्लाह वलियुल्लज़ीन आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर। अल्लाह साईं तो फरमाए त मां ईमान वारनि जो वली आहियां। हाणे कीअं ख़बर पए त मां ईमान वारो आहियां, अल्लाह मुंहिंजो वली आहे या न आहे? अल्लाह साईं तो चए अगर मुंहिंजी विलायत खे क़बूल कंदो त उन जो मतिलबु इहो न आहे त जीअं हुयो बसि उअं ई हूंदो, न। अल्लाह जी विलायत खे क़बूल कंदो त उनजो हिकिड़ो असर ज़ाहिर थींदो, उनजो हिकिड़ो रिज़ल्ट ऐं नतीजो बरामद थींदो। कहिड़ो असर थींदो, कहिड़ो रिज़ल्ट ऐं नतीजो हूंदो? अल्लाह वलियुल्लज़ीन आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर। जेको अल्लाह साईं जे विलायत जे दायरे में दाख़िल थींदो, अल्लाह साईं उन सां सलूक इहो कंदो जो उनखे ऊंदाहिन मां कढंदो ऐं उनखे नूर ॾे वठी ईंदो। नूर जो मतिलबु छा आहे? त हाणे हिकिड़ी के ऊंदाही घिटीअ में हमरा बीठो आहे, हाणे हिनखे अहिड़े पासे ॾे अलाए वठी ईंदो जिते ॾीओ पियो थो ॿरे, लालटेन पई थी ॿरे, सेवर पियो थो ॿरे, बल्ब पियो थो ॿरे। इन जो मतिलबु इहो आहे? जी न, इन जो मतिलबु इहो न आहे त ऊंदाही कोठीअ मां वठी हिनखे बल्ब वारी कोठीअ में वठी वेंदो अल्लाह साईं। ॿाहिरि हिकिड़ी ऊंदाही घिटीअ मां वठी अहिड़ी घिटीअ में वठी वेंदो जिते ट्यूबलाइट पई थी ॿरे, इहो मतिलबु न आहे। बल्कि इहो मफ़हूम आहे त अगर अंधो अक़ीदो अथसि, अगर ग़लति सोच अथसि, हर उहा शइ जेका ऊंदाहीअ वारी आहे, अगर बद किरदारी अथसि, अगर बेहयाई अथसि, अगर बद अक़ीदती अथसि, हर हवाले सां, छो त अल इल्मु नूर, इल्म खे नूर चयो वियो आहे, जहालत खे ऊंदाही चयो वियो आहे। ऐं जहालत ऐं इल्म जो मतिलबु डिग्रियूं बि न आहे त मुंहिंजे घर में हिकिड़ी डिग्री एमए जी, बीए जी, ग्रेजुएशन जी या पीएचडी जी टंगी पई हुजे त मां पढ़ियल लिखियल आहियां, ऐं अगरि उहा डिग्री मुंहिंजे घर में न आहे ऐं मूंखे सही करणु नथी अचे, मां अंगूठो थो हणां त मां अणपढ़ियल आहियां, ईअं बि न आहे। बल्कि वरी नबी साईं जी अगरि हिकिड़ी हदीस ते असां गौर कंदासीं त उहा हदीस असांखे इहो थी ॿुधाए त नबी साईं इहो फरमायो, मम्मात वलम यारिफ इमाम ज़मानी ही मात मीततल जाहिलिया। जेको भली केतिरो बि पढ़ियल लिखियल पीएचडी होल्डर छो न हुजे, अगरि पंहिंजे ज़माने जे वलीअ जी मार्फत न अथसि त इन जो मौत जाहिलियत जो मौत आहे। हज़रत अबू ज़र भली कंहिं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीअ में न पढ़ियो हो, हज़रत बिलाल भली कंहिं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीअ में न पढ़ियो हो, पर पंहिंजे वक़्त जे रहबर वलीअ खे सुञाणे पियो। इन करे उन जो मौत जहालत जो मौत न आहे। इन खां वॾो को इल्म कोन्हे त इंसान पंहिंजे हाकिम खे, सरपरस्त खे, मौला खे सुञाणे।
अगर उन ज़माने जा वड़ा वड़ा नाले वारा अदीब शायर जेके बाज़ार उकाज़ में सालाने मेले में भला भला कसीदा लिखी भलियूं भलियूं ॻाल्हियूं लिखी अची काबे में टंगींदा हा त आहे कोई इल्मी मैदान में असांजो मुक़ाबिलो करण वारो। नबी साईं जी हदीस ॿुधायो भली एॾा ॾाहा हा दानिश्वर हा आलिम हुया मुफ़क्किर हुया पर अली ऐं नबीअ जी विलायत ऐं रब जी विलायत खे न पिया सुञाणनि। नबी साईं चयो भली पढ़ियल लिखियल हुजनि पर ख़ुदा जी निगाह में जाहिल। हैदरी मोला तव्हांजी आबाद हाणे थोरो विलायत जो मफ़हूम चिट्टो थो थिए थोरो वाज़े थो थिए। अल्लाह वलीयुल्लज़ीन आमनू अल्लाह मोमिननि जो वली आहे। उन्हनि सां कहिड़ो सलूक थो करे युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर ऊंदाहिनि मां कढी थो वञे नूर ॾे रहनुमाई थी कर रहनुमाई थो फरमाए। वरी तागूत तागूत तुग़यान मां निकितल आहे बग़ावत करण वारो बाग़ी हदूं टोड़ण वारो। तुग़यान ॿुधाइनि था पाण हिते खोड़ खैरपुर जा बि दोस्त वेठा आहिनि सखर जे पासे जा बि वेठा आहिनि। इन असां वटि खजी जो फ़सुल जाम थो थिए। अल मुंजिद वारे ऐं कुझु ॿियनि लुग़तुनि वारे लिखियो आहे त इहो तुग़यान छा आहे। इहा ताग़ी हुजणु बाग़ी हुजणु तागूत इन लफ़्ज़ जो बुण बुनियाद कहिड़ो आहे इहो किथां थो फुटे लफ़्ज़। फरमाइनि था त अरब में हे जेका खारक हूंदी आहे खजूर हूंदी आहे इहा ईअं न खाइबी आहे। इन खे खाइण खां अॻु में इन मां ॿ अणवणंदड़ शयूं पटे अलॻि कयूं वेंदियूं आहिनि। हिकिड़ी इन जे खजूर जे मथां हिकिड़ी बूंद हूंदी आहे टोपी हूंदी आहे उन खे लाहे उछलायो वेंदो आहे। उन खां पोइ उनखे हथ सां या चक सां बाध कयो वेंदो आहे। इन में वरी हिकिड़ी अंदरि खखड़ी हूंदी आहे उन खखड़ीअ खे बि खाइबो न आहे उन बूंद खे बि लाहे उछलाइबो आहे। उन खखड़ीअ खे बि मिठी खजूर मां कढी उछलाइबो आहे। खजूर पाण नरम हूंदी आहे लज़ीज़ हूंदी आहे। उहा खखड़ी जेका हुनजी सख़्त बि हूंदी आहे ऐं बेज़ाइका बि हूंदी आहे। चई जेॾीमहिल खारक खाइण वारो इन खजूर खे खाईंदो आहे बूंद लाहींदो आहे खखड़ी कढंदो आहे इहा खजूर मां खखड़ीअ जो निकिरणु बूंद जो लहणु इहो इन जो तुग़यान आहे इहो तागूत आहे। ईअं जेको अल्लाह जी विलायत मां नबीअ जी विलायत मां इमाम जी विलायत मां बग़ावत करे निकिरी थो वञे इहो खारक मां निकितल खखड़ी आहे जेका कंहिं कम जी न आहे लताड़िजे। ठीकु आहे हैदरी इन करे हुकुम ॾिनो वियो आहे बग़ावत न कयो जमात सां गॾु रहो। वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू अल्लाह जी रस्सीअ खे चिंबड़ियल हुजो फ़र्क़ा फ़र्क़ा न थियो टोला टोला न थियो गुमराह न थियो। हाणे जेॾीमहिल तागूत क़ुर्आन करीम इन खे थो छॾे वल्लज़ीन कफरू ऐं जेके काफ़र आहिनि औलियाउहुम तागूत इहे वरी अल्लाह रसूल इमाम खे वलीअ खे पंहिंजो वली नथा बणाइनि। हता के जदीद दौर जी तागूत जे वसवसनि वहमनि ऐं निज़ाम जो शिकार थियल औरत बि पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजो वली नथी सम्झे। मग़रिबी दौर में चए छो बि मुड़ुस औरत ऐं असां ॿई जेको आहियूं सो गाॾीअ जा बफ़ी ठाहियूं ऐं ॿिन्ही जा हुकूक बराबरि आहिनि। पोइ मां ताज़ो हिकिड़ी का पोस्ट पढ़ी हिकिड़ो माण्हू हिकिड़ी ॻोठ में आयो उन ॻोठ में अजीब अची रंग ॾिठई त हिकिड़ो हमरा हर पे बीठो काहे पाञारीअ में तव्हां ॿाराड़ीअ जा सभु माण्हू मां बि ॿाराड़ीअ जो आहियां जेको हर काइबो आहे त पाञारीअ में ॿ ढगा हूंदा आहिनि ॿ डांड हूंदा आहिनि जेके उन में जोटेल हूंदा आहिनि ऐं उहे हर खे छिकींदा आहिनि ऐं पुठियों हारी हूंदो आहे हुनखे हकीलींदो वेंदो आहे। हे जो आयो आहे ॻोठ में अजीब रंग ॾिठई पाञारीअ में हिकिड़े पासे डांद आहे ढगो आहे ॿिए पासे वरी हिकिड़ी मेंह आहे ऐं इहा पई थी हर खे बि त छिकींदे हैरान थी वियो चइबो भई छा मसइलो आहे डांद कोन अथव चईंदे डांद त बीठा आहिनि साम्हूं बीठो आहे डांद
चए पोइ पांजारीअ में वेचारीअ खे छो हयो अथव? चइसि असल में मेंह बाराड़ीअ जी न आहे, हे कंहिं वॾे शहर मां आई आहे, जदीद तहज़ीब जी मुतासिर आहे। उते ॾिसंदी हुई त मायूं जेके आहिनि उहे थी चवनि हक़ बराबरि जा हुजनि, असां मर्दनि सां शाना बशाना गॾिजी हलंदासीं। हे उतां जी मायुनि जूं तकरीरूं बकरीरूं ॿुधी जेॾी महिल हिते ॻोठ में आई आहे न, त हिते अची हिन हड़ताल कई मेंह सॻोरी। चई छो मां असांजा का हुकूक बराबरि जा आहिनि, मर्दनि सां असां शाना बशाना हलंदासीं, मूंखे रुगो तव्हां किले सां ॿधी छॾियो आहे, बीहारे छॾियो आहे, न मां डांदनि सां गॾु हलंदुमि। चई नंढे बाक़ीअ खे इहा ख़बर ई न हुई त इहे खीर थी ॾे, हे खोड़ सदोरी आहे ऐं भले इज़त जे लाइक़ु आहे, बीठी हुजे थधी छांव में, खीर महिल हिनखे ॾोहंदासीं, हिन मां फैज़ हासिलु कंदासीं, पर हीअ थी चए हिन मां शाना बशाना हलंदमि। चए हाणे जेको ॾांद पांजारीअ मां कढियोसीं ॾाढो ख़ुशि आहे, चए वेठी लोड़े भली शाना बशाना हले, ॾांद सां गॾु बीठी हर काहे। हैदरी मालिक खे ख़बर आहे त कंहिंखां कहिड़ो कमु वठिणो आहे। हाणे इहा औरत जेका हुननि जे वर चढ़ी थी वञे, विकामजी थी वञे, हुननि जो असर थी क़बूल करे, शाना बशाना हलण जी कोशिशि थी करे, असल में इहो नथी सम्झे त मूंसां ज़्यादती थिए, मूंसां ज़ुल्म थो थिए। इस्लाम त मूंखे सुखियो रखियो आहे, घर जी शहज़ादी बणायो आहे, राणी बणायो आहे, पर शोहर जी वलायत मां निकिरे थी, पोइ हुते रुगो मुड़ुस जी ख़िदमत करणी हुअसि, बचा पालणा हुअसि। हाणे साईं कंहिं ऑफिस में सेक्रेटरी आहे, कंहिं वटि पटेवाली लॻी बीठी आहे, कंहिं ब्यूटी पार्लर में हजामण बणी बीठी आहे, काइनात जे माण्हुनि जी ख़िदमत पई थी करे, सम्झे थी तरक़ी कई आहे, पर हुनखे तागूत इस्तेमालु थो करे। हैदरी हालांकि इहा ॻाल्हि मूंखे ख़वातीन जे इज्तिमा में करणी, पर तव्हां वटि करे वियो आहियां। अल्लाहु अकबर या रसूल। बहरहाल हिकिड़ो उमूमी तासुर तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ो ख़ाको वलायत जो अर्ज़ु कयूं। वलायत रुगो इमामत जो नालो न आहे, नबीअ वटि बि विलायत, पहिरीं वॾे में वॾी विलायत अलाह वटां, अलाह खां विलायत शिफ्ट थी थिए रसूल ॾे, रसूल खां शिफ्ट थी थिए विलायत इमाम ॾे, इमाम खां विलायत शिफ्ट थी थिए मर्ज ऐं मुजतहद जी तरफ़, वरी विलायत शिफ्ट थी थिए शोहर जी तरफ़, अबे जी तरफ़, वरी इहा विलायत जेको जंहिंजो सरबराह आहे उहो उतां जो वली आहे, ऐं जेको वली आहे उन जी उहा ज़िमेदारी आहे। हाणे ख़बर पई त विलायत जो हिकिड़ो वॾो मफ़हूम आहे, वसी मफ़हूम आहे। जेको ख़ुदा जे मुक़ररु कयल वलीअ जी विलायत जे दायरे मां निकिरंदो उहो लानत ऐं मज़मत जो हक़दार बि थींदो ऐं उन जा हुकूक बि पामाल थींदा ऐं दुनिया में ज़िलत ऐं ख़्वारी मुक़दर बणिजी वेंदसि। जेको विलायत में औलाद जेतिरो पंहिंजे अबे जी इताअत ऐं फर्माबरदार हूंदो औलाद भलो, उम्मती जेतिरो पंहिंजे नबी ऐं इमाम जो मुती ऐं फर्माबरदार हूंदो भलो उम्मती, बानो जेतिरो पंहिंजे रब जी विलायत जे दायरे में रही ज़िंदगी गुज़ारींदो ओतिरो भलो बंदो। ख़बर पई जेको जॾहिं जिथे बि विलायत मां निकिरंदो ख़्वार थींदो, ख़राबु थींदो। उन खारक जी खखड़ी वांगुरु जेको मां तव्हांखे मिसाल ॾिनो। बहरहाल घणो तफ़सीली गुफ़्तगू न हो करणी, सिर्फ़ु चंद बुनियादी गुज़ारिशा तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणियूं, छो त तव्हां परे खां खोड़ परे खां मां ॾिसां थो काफ़ी चेहरा, पनुआ किल, घोटकी, शहदाद कोट, गड़ी खेरो, जेकबाबाद, परे जा दोस्त तशरीफ़ फरमान। अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी थी तव्हां सभिनी जी हिकु दफ़ो वरी इज्तमाही ज़ियारत नसीब थी। हर मोमिन जी इनफरादी ज़ियारत कॾहिं न कॾहिं अचणु वञणु थींदो आहे, मेल मुलाक़ात रहंदी आहे। भलनि मोमिननि जी ऐं जाखोड़ी जवाननि जी, बुज़ुर्गनि जी ज़ियारत नसीब थी। तव्हां हिते आया आहियो, इनशाअल्लाह इहो 2-3 ॾींहं हाज़िर हूंदासीं, फैज़ हासिलु कंदासीं ऐं वरी सॼो साल उन पैगाम खे आम करण में कोशिशि कंदासीं। ख़ुदा असां तव्हां सभिनी खे उन विलायत जे दायरे में रही ज़िंदगी नूरानियत में सोजरे में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऊंदाहिनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, तागूत जी सरबराहीअ खां अमान अता फ़रमाए। वॾी महिरबानी। इनशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन हाज़िरी थींदी रहंदी। मां तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां, तंज़ीम दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। मूंखे मौक़ो ॾिनो त मां तव्हांजे साम्हूं आयुसि, तव्हां सां कुझु ॻाल्हायां। महिरबानी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।